बुलेटिन की शुरुआत इन अहम खबर से कयूं था तो गुलिस्तान जोहर में परफ्यूम चौक भरसा गंद के ढेर में इंसानी ढांचो हथ कयो वियो आहे। इतला ते पुलिस पहुंची इंसानी ढांचो खणाए अस्पताल मुंतकिल करे छड़ियो आहे। पुलिस जो चवण आहे त डीएनए रिपोर्ट खां पोइ खबर पवंदी त ढांचो औरत या मर्द जो आहे। अहम खबर नासरमा सां शेयर करे रहिया आहियूं। गुलिस्तान जोहर में परफ्यूम चौक भरसा गंद के ढेर में इंसानी ढांचो हथ कयो वियो आहे। इन हवाले से नासरमा खे ॿुधाइण पिया इतला ते पुलिस पहुंची इंसानी ढांचो खणाए अस्पताल मुंतकिल करे छड़ियो आहे। पुलिस जो चवण आहे त डीएनए रिपोर्ट खां पोइ खबर पवंदी त ढांचो औरत जो या मर्द जो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रन सां शेयर करे रहिया आहियूं। अवां खे अपडेट कंदा हलूं। कराची मां गुलिस्तान जोहर में परफ्यूम चौक भरसा गंद जे ढेर मां इंसानी ढांचो हथ कयो वियो आहे। इतला ते पुलिस पहुची इंसानी ढांचो खणाए अस्पताल मुंतकिल करे छड़ियो आहे। जॾहिं त पुलिस जो इन हवाले सां चवण आहे त डीएनए रिपोर्ट खां पोइ खबर पवंदी त ढांचो औरत जो आहे या मर्द जो आहे। वहां के अहम खबर ॾियूं पिया कराची मां। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं कराची मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी खां। ख़ालिक मंगी, अपडेट कजो। गुलिस्तान जोहर परफ्यूम चौक ते इंसानी ढांचो हथ कयो वियो आहे, छा तफ़सील आहिनि? जी नीला, कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर परफ्यूम चौक वेझो जेको आहे कचरा कुंडीअ मां हिकु इंसानी ढांचो मिलियो आहे। जॾहिं त इंसानी ढांचे मिलण खां पोइ पुलिस रेंजर्स जी जेका नफ़री आहे उहा वाक़े वारे हंधि पहुची वई आहे। जॾहिं त पुलिस पारां मुख़्तलिफ़ जेको क्राइम सीन जे हवाले सां जेको आहे त शाहिदियूं गॾु करे पई। जॾहिं त इंसानी ढांचो मर्द जो आहे या औरत जो, उनजी जेका डीएनए टेस्ट खां पोइ जेको आहे त ख़बर पवंदी। जॾहिं त पुलिस पारां जांच जो जेको अमल आहे उहो शुरू करे छॾियो आहे। जॾहिं त इंसानी ढांचो कचरा कुंडीअ मां जेको आहे त हथु कयो आहे। कंहिं कचिरे में जेको आहे त इहो जेको ढांचो आहे इहो उछले करे फरार थी वियो आहे। जॾहिं त कचरे कुंडीअ जे जेको भरिसां वारा सीसीटीवी फुटेज आहिनि, सीसीटीवी आहिनि, उतां बि फुटेज हासिल करण लाइ पुलिस जेको आहे त कोशिश करे रही आहे। जॾहिं त पुलिस जो इहो चवणु आहे त जल्द जेको आहे त इंसानी ढांचे खे जेको उछलाइण वारो जवाबदार आहे हुनखे गिरफ़्तार कयो वेंदो। पुलिस पारां मुख़्तलिफ़ माण्हुनि खां हिन वक़्त बि जांच करे रही आहे। जॾहिं त जेको ढांचो आहे हुनखे जेको आहे त डीएनए लाइ अस्पताल मोकिलियो वियो आहे। वॾी महिरबानी अब्दुल ख़ालिक मंगी तफ़सील ॾियण लाइ।